अच ज़िंदगी वेह घड़ी खण चांहि पियूं, तूं बि थकिजी पई हूंदी मूंखां भॼी भॼी। दुनिया जा सभु दरवाज़ा जेको सो क़ब्रिस्तान ॾे था वञनि, छो न भली जेको सो अमीरनि जो महल हुजे या ग़रीबनि जी झूपड़ी हुजे। दिलि में अचण जे लाइ कई दरवाज़ा हूंदा आहिनि, पर दिलि मां ॿाहिरि निकिरण जो को बि दरवाज़ो न आहे हूंदो। इन जे करे त माण्हू दिलि टोड़े निकिरंदो आहे। अगरि कोर्ट में जेको सो जज को तव्हां इंसाफ़ जो जेको सो हिसाब किताब पुछा कंदव त उतो हिन अदालत जो केस हणी तव्हांखे अंदरि करे छॾींदा। अगरि के मौलवी को शरीयत जे बारे में हिसाब किताब पुछा कंदव, उहो तव्हांजे मथां ठपो हणी छॾींदो जेको सो काफ़र जो चवंदो काफ़र आहे। अगरि हुकुमरान को जेको सो तव्हां हिसाब किताब पुछा कंदव जेको सो इंसाफ़ जे लाइ, त जेको सो तव्हांजे मथां उहो बि ठपो हणी छॾींदो त जेको सो हे गद्दार आहे मुल्क जो। हिकु घर खे जेको सो बाहि लॻी, सो उन घर में अंदरि जेको सो झिरकी जो बाखेरो हुजे, सो घर जा भाती बाहि विसाइण में लॻा पिया हुया, ऐं झिरकी बि छा पई करे जो उहा बि पाणी खणी अचे पंहिंजे हिन चुंब में अचे टेपो पाणी जो कतिरो हुन मथां उछले पई। त कां वेठो हुयो वण ते, उहो चए पियो झिरकी अचे तूं चए हिन कचिरे सां बाहि कोन विसामंदी। चयो मूंखे ख़बर आहे बाहि कोन विसामंदी, पर सुभाणे इन घर जो अगरि ज़िक्र थींदो त बाहि विसाइण वारनि में जेको त मुंहिंजो बि ज़िक्र थींदो ऐं तुंहिंजो ज़िक्र थींदो तमाशे ॾिसण में, जो तूं तमाशो ॾिसींदो पियो ऐं मुंहिंजो ज़िक्र थींदो बाहि विसाइण में। त दोस्तो वीडियो पसंदि अचे लाइक ऐं शेयर करियो। सलाम वालेकुम।